मुंहिंजा दोस्त अख्तियार अता करे छॾिया हिकिड़ो मिसाल चवी ॿ मिसाल चवी पर क़ुरान मां चवां मुस्तफ़ा त मुस्तफ़ा पर उन जे ग़ुलामनि जे लाइ मुस्तफ़ा त मुस्तफ़ा पर जंहिंजे ग़ुलामनि जे लाइ रब ऐलान करे जंहिंजे ग़ुलामनि जे लाइ रब ऐलान करे त अगरि ईमान आणण चाहियो था त मुंहिंजे यार जे आशिकनि वांगुरु आणियो अल्लाह जे महबूब जे दीवान बार बार तो चवा गुलामन आशिकन सादिकन सालिहन गुलाम जो लफ्ज़ बार बार इन करे तो चवा जदे मक्के मां हिजरत करे मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मदीने तय्यबह दा आया अञा मदीने कोन पहुता होया मदीने जा मिठड़ा माण्हू रस्तन में इस्तक़बाल ला बीठा होया मुझे महबूब जे आमद जो इस्तक़बाल अॼुकल्ह कोन थियो अॼुकल्ह कोन थियो हबीबन जे अचण जो इस्तक़बाल मदीने जा माण्हू सुबुह ते घरों निकरन जॾहिं खां ख़बर पई त यार मके मां अची रहियो आहे सॼो ॾींहुं दीदूं दगन में त केॾी महिल थी दीद मिले त असांजी ईद थी पए होॾा सुहिणो अबू बकर सिद्दीक़ छा नालो वरतम सुहिणो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको यार जे लाइ दुआऊं घुरंदो आहे ओ मुंहिंजा मौला ओ मुझा करीम रब ओ मुझा सुना रब ओ दुआउन जा कबूल कंदड़ रब हिकड़ी दुआ तो घुरा ए अबू बकर घुर छा खपई या अल्लाह अखड़ियूं अबू बकर जो हुजन चेहरो महबूब मुस्तफा जो हुजे सैयदना सिद्दीक़ अकबर जी दुआ जॾहिं इहा दुआ सुनो सिद्दीक़ अकबर घुरी रहियो आहे गार में उहा दुआ रब पूरी बि करे ॾेखारी सोहणे अलीउल मुर्तज़ा जड़े जवान के मुझो महबूब मुस्तफा पंहिंजे पाक बिस्तरे ते आराम ही फरमाईंदो अजीजा ने मन गाल चढ़ी आया करे तो छड्या महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के हुक्म कंहिंजो थियो हिजरत जे ला जो रब्बे ज़ुल जलाल जो थियो जवाब ॾे जो हुक्म थियो मां कुरान पढ़ंदो हला अॼु दिल खोले तो कुरान पढ़ा जीअं सुभाणे सही सैयद नसीरुद्दीन शाह दिल बरखे को इएं न चवे सही फ़कीर ताहिरी सजन सही जो मुरीद आयो रुगी शहर पढ़ी वयो जेतरी तो में ताकत कुरान बुधण जी अज बुध फकीर पढ़ण ला तैयार अजीज़ान मुझे करीम रब कुरान करीम में फरमायो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा मुझे बेनियाज रब पंहिंजे सुहिणे कुरान करीम में फरमायो मुझो मुस्तफा जुबान मुझे मुस्तफा जी हूंदी आहे कलाम मां रब्बे ज़ुल जलाल जो हूंदो आहे कदम मुझे महबूब जो हूंदो आहे इशारो मां अल्लाह जो हूंदो आहे हथड़ो मुझे यार जो हूंदो आहे हुक्म मां रब्बे ज़ुल जलाल जो हूंदो आहे हे त महबूब जो त मिसाल ई छा ॾियां रब जे महबूब त हदीस क़ुदसी ॿुधाई आहे त जेको अल्लाह जे ज़िक्र में फना फिल्लाह थी वेंदो आहे कन उन जा समात रब जी ज़ुबान उन जी ॿोली रब जी
जेको खुदा जो ज़ाकिर बानो ज़िक्र करे मौज में ईंदो आ मौज में ईंदो आ कदे कदे मौज में अची करे अनल हक जो नारो भी लगाइण में देर को न कंदो आ लेकिन तवज्जह रहे जुमलो पियो चवां तवज्जह तलब केतिराई दीवाना आया जन अनल हक जो त नारो हयो पर साबित कयो कंहिं बि अना मुहम्मद जो नारो कोन हयो आ छाजे करे उन्हनि खे ख़बर आ यार पाण सब कुछ सहंदो मगर महबूब जे मथां कख बि कोन सहंदो कायनात जे अंदर जह भी कूड़ी दवा अल्लाह जे ज़ात मुझे महबूब सां पंहिंजो वाइदो निभायो आ ओ मुझा महबूब मुस्तफा 14 सदी हुजे या 13 सदी हुजे यारी हुजे या नहीं हुजे या यारी हुजे 21,000 साल हुजे या 20 हुजे ओ मुझा मुस्तफा ये अंग दुनिया जा तो जो रब वाइदो तो करे हर ईंदड़ दी मुझा महबूब तोला शान वारो हुंदो आ दुनिया जेला हर ईंदड़ ज़मानो मसाइल दुनिया जेला हर ईंदड़ ज़मानो मसाइब दुनिया जेला हर ईंदड़ ज़मानो मुश्किलातूं पर मुझे मुस्तफा जेला हर ईंदड़ ज़मानो रब शान वारो बनायो आ अज़ीज़ाने मन त क़ुरान करीम जी आयत पढ़ियम हिजरत जी राता रहमत जी बरसाता बिस्तरे ते सुने अली जो साथा त सफर में वरी सुनो अबू बकर सिद्दीक मुझे मुस्तफा सा गद्दवा मां तोखा पहिरो सवाल तो कया त सुने अलीउल मुर्तज़ा के बिस्तरे ते सुम्हारण जो फैसलो मुझे मुस्तफा जो पंहिंजो आ या अल्लाह जो जवाब दे जे कदे मुसलमान तुझो ईमान कम करे थो त महबूब उहो कंदो आ जंहिंमें रब जी रज़ा हूंदी आ पोइ जेकॾहिं सुहिणे अलीअ खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे मके वारनि जूं अमानतूं ॾियण अल्लाह जे हुकुम खां ख़ाली नाहे त पोइ सुहिणे अबू बकर सिद्दीक जो गॾु हलण वरी हुकुम खां ख़ाली कीअं सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से या त बिन्ही गालन ता हथ खण या बिन्ही जो इकरार कर त सुहिणे अलीअ खे बिस्तरे ते सुम्हारण में भी अल्लाह जी रज़ा मौजूद आ त सुहिणे अबू बकर सिद्दीक खे गॾु खणी हलण में भी मुझे रब जी रज़ा मौजूद आ हाँ मुझे यार सुनो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा उन बिस्तरे ते सुम्ही रहियो आ जेको दुश्मनन जे वर में तमाम दुश्मन तैयार बीठा हन ॼणा 40 घणा ॼणा अखियूं 80 ॼणा 40 तवज्जो अखियूं 80 वाह मुझा महबूब मुस्तफा कायनात के सबक मिली वयो जॾहिं मुझो महबूब मुस्तफा सुहिणे शेर खुदा के बिस्तरे ते आरामी करे बुधाए तहे वलर बीठा थई पर मुजादा अली फिक्र न कजा मां मुस्तफा चई थो वञा त सुबुह जो अमानतूं ॾेई मदीने हलियो अचिजा हाँ मुझा यार घणो न तो खुला त ॻाल्हि इते ई बीही वेंदी कलाक हलिया वेंदा मुझे सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा का जॾहिं पुछो वियो दिलबर अली सुहिणा अली ख़बर न हुई त 40 दुश्मन जी ख़बर हुई दिलबर पोइ निंड कीअं आई मुझे सुहिणे अलीउल मुर्तज़ा फरमायो अल्लाह जी ज़ात थी ॼाणे अगर सुकून जी निंड अलीअ कई आ त उन रात में कैया
अली खुदा जे खौफ वारो हर टाइम ते उन जे जिक्र में खौफ में रहण वारो त केडी मल यार जो पैगाम अचे अली निंद्र में हुजे जेतिरो वणे अलहमद खां वठी वन्नास ताईं 30 पारा 114 सूरतूं क़ुरान जूं खोल जेके जाॻिया हन उन्हनि जो रब क़ुरान में बार बार जिक्र कयो आहे कॾहिं सुतल जो ॿुधा रब जिक्र कयो हुजे ना छेड़ मलंगानो अजीज़ाने मन ओ मुझा मुसलमान भा सुनो अली फरमाइंदो आ रात जो निंड न कंदो मता यार जो पैगाम अची वने ऐं अली आराम में हुजे पर ओहा रात सुकून जी निंड इन करे कयम जो ज़मानत मुझो सुनो नबी ॾेई वयो आ मुझो दिल पर नबी ज़मानत ॾेई वयो आहे अदाली हे सुबुह जो अमानतूं मके वारनि जे हवाले करे मदीने हलियो अचजा अक़ीदे अलीयुल मुर्तज़ा इहो वा त ज़ुबाने मुस्तफ़ा मां जेकी निकिरंदो आहे उहो ई कुन फयकून हूंदो आहे अक़ीदे अलीयुल मुर्तज़ा इहो त महबूबन फरमायो त सुबुह जो मदीने अचजा हाणे इहा श्योरिटी मिली वई आहे त अल्लाह जे तरफ़ खां कोई पैगाम कोन ईंदो छो त जंहिंजी ज़मानत नबी खणंदो आहे उनखे अली चइबो आहे पर जंहिंजी ज़मानत अली खणंदो आहे उनखे वली चइबो आहे अजीज़ाने मन सुनो अलीयुल मुर्तज़ा बिस्तरे ते आरामी इन बसाण इनखे हिते छॾे थोड़ो अॻिते था वधूं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा निकिरंदो आहे 40 माण्हू चइनी तरफ़नि खां उभा बीठा आहिनि विच में विथी कोन था छॾीनि हुते 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 अखियूं विझो बीठा आहिनि महबूब जे मुंहिंजा दोस्त जान जा घोरा आहिनि नथो तफ़सील में वञा त केरु केरु हुया पर हड़ई चङा मुड़स पाण में गॾु हुया उन्हनि चङनि जो चङो साईं नसीर दीन शाह गॾु जन साईं हाकिम अली शाह बिस्मिल्लाह कोशायो खैरा बस सैयद वेठा आहिनि हाणे त अञा बाहूं खुंजा थो अज़ीज़ाने मन इन करे तो खुंजा हिकिड़े पासे अल्लाह वारनि जो गुलाम आहियां उन्हनि जो करंट मिली रहियो आहे हिकिड़े पासे मुंहिंजे मुस्तफ़ा जा बचड़ा वेठा आहिनि डबल करंट मिली रहियो आहे हींअर PVC तैयार आहे अजीज़ाने मल मुझे सुने अलीयुल मुर्तज़ा के आरामी करे मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिन पाक जिस्म सां ॿुधायो तो न 40 जे आॾो गुज़री वयो आ या कोन गुज़री वयो आ जवाब दियो हिन पाक जिस्म सां असांजो त अॼु बि ईमान अॻिते हल ॿुधाई थो त मुस्तफ़ा जिस्म सां कीअं ईंदो आहे इंशाअल्लाह ताला बग़ैर दलील जे ठकाव लॻंदा ई कोन मां सवाल थो कयां मुंहिंजो मदीने जो ताजदार उन 40 माण्हुनि जे आॾो हिन पाक जिस्म सां गुज़री वियो ॿुधा कंहिं हिकिड़े जे नजर आयो या कोन आयो ॻाल्हायो कंहिं ॾिठो छो न ॾिठो इहो वॾो सवाल छो न ॾिठो इहो वॾो सवाल आहे तवज्जो 40 माण्हू बीठा आहिनि 80 अखियूं दोॾा फाड़ियो बीठा आहिनि मनसूबो तयार करे आया आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन 40 जे आॾो गुज़रियो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा मुझे महबूब मुस्तफ़ा जे हथ में बजरी चवी सनड़ी छार चवी जेका लगे ऐं खबर भी न पए मुझे हबीब हीअं कई रब ऐलान कयो महबूबा तुझो हीअं करणो अहिड़ो
त वणे थो हथड़ो तुझो आ ऐलान मां पंहिंजो करे रहियो हां ओ मुझा महबूबा इहा हथ पंहिंजन मां इहा वारीअ जी मुठड़ी उछलाइण वारो मुस्तफ़ा निस्बत ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा अज़ीज़ाने मल महबूब गुज़री वयो तवज्जो महबूब गुज़री वयो उहा मुठी छाजे ला उछलाई मुझे मुस्तफ़ा जी रज़ा हुई त इहे मूंखे न ॾिसन ए मूंखे न ॾिसन रब चयो महबूब तूं चवीं थो न ॾिसन अखियुनि जे हूंदे नूर जे हूंदे तूं इरादो करी मां उन्हनि खे बेनूर छो न कयां महबूब तुझो इरादो त मूंखे न ॾिसन मां रब जो इरादो आहे मुस्तफ़ा अखिड़ियूं बि हूंदनि निंड बि कान हूंदनि ओ जागा बि कोन हूंदनि खोंखिरे में बि कोन हूंदा जो हिक ॿिए खे मयारू ॾियनि त यार निंड अचे वई न त पकड़े विझूं हां निंड बि नथो ॾियानि छो त निंड पाण ई कान ईंदी आहे निंड पाण ई कान ईंदी आहे मुझा दोस्त जे करे चमी त इते भी कुरान पढ़ा पीहे पारे में वठी हला अल्लज़ी जअल लकुमुल अर्द मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा व जअलना नौमकुम सुबाता मुझे बेनियाज रब फरमायो सुकून जो आराम ॾियण कंहिंजे वस में नाहे जेके चाहींदो हां मां रब ॾेई छॾींदो हां अल्लाह चाहे हां अल्लाह चाहे हां त उन्हनि खे निंड बि ॾियण में रब ज्यादो देर कान हुई लेकिन रब उन्हनि खे निंड न ॾिनी उन्हनि खे ख्वाब न ॾिनो उन्हनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अखियूं बंदि कोन करायूं मुंहिंजे मुस्तफ़ा जी रज़ा मौला न ॾिसनि रब चयो महबूब तुंहिंजे रज़ा में मां राज़ी छो त तूं मुंहिंजे रज़ा में राज़ी आहीं ओहे 40 माण्हू ॾिसंदा रहिया मुंहिंजो मुस्तफ़ा आॾो गुज़री वियो हाणे तवज्जो जुमिलो चई थो अॻिते हलां जन जे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा वारी उछलाए त न ॾिसन अखियुनि हूंदे रब उन्हनि जे नूर खां उन्हनि खे उहो लम्हा बेनूर करे छॾे पर जंहिंजे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा चाहे त ॾिसन दीदार कंदा या कोन कंदा अज़ीज़ाने मन इते ही चवां इन्हनि 40 त न ॾिठो पर होॾा मुंहिंजो मुस्तफ़ा सुणे अबू बकर खे सॾड़े करण जी देर आहे अबू बकर अॻे ई तयार थियो वेठो आहे जवाब दे हबीब पंहिंजे हवेलीअ तो निकता पंहिंजे खटड़ीअ तो उथिया जेके बीठा हुया उन्हनि भी न ॾिठो ॿुधा अबू बकर खे कह दस्यो त जवाब मिलंदो हुननि जे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा जो ख्याल हो त मूंखे न ॾिसन अबू बकर लाइ मुस्तफ़ा जो ख्याल हुयो त मूंखे ॾिसे रात भी सागी मक्को भी सागियो मंज़िल भी सागी गली भी सागी वाह मुझा सोना अबू बकर रस्ते में अचे तो कदे आडो कदे पोया कदे सजे कदे खबे अजीजा ने मन जे वक्त में पूछो वयो ऐ अबू बकर अग्या छो पियो थी बेअदबी न हुई पुठा छो पियो थी अग्या छो पियो थी सुने सिद्दीक़ अकबर जवाब दिनो मां अबू बकर जे दिल में ख्याल पियो अचे मता दुश्मन अग्या अचे रोड़ी अग्यों पियो थिया त तीर नेज़ा अबू बकर जो सीनो छलनी थी वने यार जे वार खे फर्क न इहा कंहिंजी मोहब्बत आ जो सुणे अबू बकर सिद्दीक़ जी जवे तो पासे खो तलह थो अचा जॾहिं शक पियो पए त मता दुश्मन हेॾहूं अचे ओॾहूं बीहा अल ग़रज़ मुंहिंजा दोस्त इहो मुंहिंजे सुणे अबू बकर सिद्दीक़ जे मोहब्बत जो मक़ाम आ वरी निहार त रब उते ई सिलो कीअं थो ॾे सुभान अल्लाह झोल अबू बकर जो चेहरो मुंहिंजे मुस्तफ़ा
कोई बियो नाहे हबीब सुमी रहो अबू बकर दीदार करे रहो चौथ सिद्दीक़ अकबर जी दुआ या अल्लाह चेहरो मुझे मुस्तफा जो हुजे अखिड़ियों मां अबू बकर जो हुजन रब चवे तो मुझे यार सा प्यार करण वारा यार जी दुआ त दुआ है पर यार जे यारन जी दुआ भी रब रद न कंदो आ नांग के छद विच में नांगन जो छा वने पियो नंगे इहाई त इश्क जी मंज़िला चवण छो न थोड़ी मुखे नांग नंगे अबू बकर के मुझे मुस्तफा जो लुआबे दहन तवज्जो कर छा लगो लगा ला छा लगो ओ मुझे महबूब मुस्तफा